पिछले 20 सालनि खां वठी हर साल असीं कंदा आहियूं प्रोग्राम डांस म्यूज़िक ऐं कॉमेडी जो दुबईअ में, जेके प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदी आहे आशा चांद। ही आहे आबिदा प्रवीण, घनश्याम वासवाणी, वॾो कलाकार असांजो भगत अर्जन, मधुकर क्लासिकल सिंगर, शहनीला अली, रेनू गिदूमल, काजल चंदीरामाणी, नजफ अली, दीबा सहर, विपिन शेवाणी, तुफैल संजराणी, जामिन अली, राजीव सापरू, सनम मारवी, गिरीश साधवाणी, किशन जूरियाणी, राज जूरियाणी, शैला गुल, शिवानी वासवाणी, सैफ समेजो, विनोद बचाणी, सरल रोशन, बरकत अली, मंजूश्री आसुदाणी, महेश चंदर, सिया पहुजा, मारिया बलोच, अनिल चंदर, लता भक्तानी, अमीर शाह, जतिन उदासी, शाजिया खुश्क, मोहित लालवाणी, हुमेरा चना ऐं घनश्याम भगत। असीं हर साल ही प्रोग्राम कंदा रहंदासीं, पंहिंजे कल्चर, पंहिंजी ॿोली खे, संस्कृतीअ खे सदाईं क़ाइमु रखण लाइ, पंहिंजी ॿोलीअ खे सदाईं हयात रखण लाइ।